पैसोलതുम पटना पैसे जीवतम पल्ली। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू सिंधी कुकिंग चैनल। अॼु मां वरिती आहे मटरनि जी पली जेका मां उस ते वेही सोयां पई पई। अॼु सीउ कुझु सवायो हुयो त मां सूटर बि पातो आहे। सीउ में पुॼे कोन पियो पली सोयण, पर छा कयूं, पली खाइणी आहे त महिनत त करणी पवंदी न। इन जो सिर्फ़ु मां गोंचा पई पटियां ऐं जेको बाक़ी गाह बचंदो उहो ॾींदसि मेह खे, पोइ मेह ॾींदी छेणो, छेणो ॾींदसि अमड़ खे, अमड़ ॾींदी चोलो, पोइ पाए घुम पाए घुम। हा त मां हिते पली सोयां पई पई त हिन मां कुझु निकिरनि पिया गाह गंद या जड़ी बूटियूं न, मूंखे हिननि जे नालनि जी त का ख़बर कोन्हे। बहरहाल इहे तव्हांखे बि ॾेखारियां पई त हिन मां केतिरो गंद किचिरो निकिरे थो। मां एतिरी पली सोई मां ॾाढो थकिजी पई हुयसि। पोइ सोचियां पई त पाड़े वारनि खे भित तां चढ़ी सॾु कयां त अची सोराइनि। ॾिसो था गाह अलॻि कहिड़े कहिड़े क़िस्मनि जा आला पैदा कया। पोइ मां कुझु तालब घुराया पली सोइण लाइ। सोइनि घटि पिया ऐं खाइनि घणी पिया। ॾिठो पाण जा पिते मां कोन निकिता न, पली छा सोराईंदा। बस फाइनली मां पली सोए बसि कई वई, बाक़ी एतिरो सारो गाह बचो हुयो। हा त पली खे मां चङी तरह सां धोई साफ़ु कयो हो। पोइ मां हिनखे कटे हिन जी कुतिर कुतिर कई आहे। पोइ हिनखे मां ऐड कंदसि गरम पाणीअ में। हाणे मूं वटि कुझु पालक हुई। पलीअ खे ॻाइण लाइ ज़रूरी आहे त तव्हां हिन में हिकु लप खनि पालक खे धोई कटे उहा बि शामिलु कयो। पालक सां पली तव्हांजी अधु कलाक में ॻरी वेंदी। मां हिनखे ढक ॾेई पई हिन जे मथां रखियमि मोहरी। अॻे त असांजूं अंबड़ियूं जेके हूंदियूं उहे रखंदियूं हुयूं पथर ऐं सिरूं, मूं वटि को पथर कोन हो। मानी करण सां गॾोगॾु सफ़ाई बि ज़रूरी आहे। जेके ॾिसे त हुनखे इहा ख़बर न पए त असां अॼु मानी कई आहे या न। पली मुंहिंजी तक़रीबन अधु कलाक में ॻरी सॉफ्ट थी वई। हाणे हिनखे रखियमि त कुझु हिन जो टेम्परेचर घटि थिए त पोइ मां हिनखे जग में विझी पी वठां, छो त दाल मंतीड़े सां बाचण सां दिलनि में सूर पइजी वेंदो आहे। हे ॾिसो मुंहिंजी हिकु मिंट में ई पली पीसजी वई आहे, जेके मां साॻी देॻड़ीअ में ऐड कयो। हाणे हिन में शामिलु कंदसि ऐं लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च टेस्ट जे मुताबिक़। पोइ मां गरम पाणी में गिदामड़ी खे पिसाए रखियो हुयो। हाणे मां माटे हिन जूं जेके ककड़ियूं आहिनि उनखे अलॻि करे वठंदसि। पोइ मां हिनखे छाणींदसि, छो त हिन जे छाणण खां पोइ बि इलाही सारो गंद किचिरो हिन मां निकिरंदो आहे। ॾिठो केॾो सारो कचिरो निकितो अथसि। पोइ गिदामड़ी जो पाणी बि मां पंहिंजी पली में ऐड कंदसि। हे चांवरनि जो अटो आहे जेको पाणी में मां पुसाए वरितो हुयो। पोइ इहो बि मां पली में ऐड कंदसि। हूअं त मुंहिंजी पली एॾी माशाल्लाह सां घाटी थी आहे, पर हे जेको चांवरनि जो अटो ऐड करण सां पली जो सफ़ा जेको टेक्सचर आहे उहो क्रीमी थी वेंदो आहे। त एॾी ज़बरदस्त ख़ुशबू पई अचे। पोइ हिन में असां ऐड कंदासीं साई थूम ऐं अगरि तव्हां चाहियो त सावा मिर्च ऐं सावा धाणा बि ऐड करे था सघो, पर असां सिर्फ़ु हिन में थूम ई ऐड कयो। मूं वटि हिकिड़ो नंढो मुनो क्यूट फ्राई पैन हुयो। हिन में मां तड़को तयारु कंदसि, जंहिंमें मां ऑयल खे गरम करे हुन में थूम कटे ऐं ऐड कई आहे। जॾहिं इहा गोल्डन ब्राउन थी वेंदी त पोइ मां हिनखे पली में तड़को लॻाईंदमि।
कोई ज़बरदस्त खुशबू पई अचे पली जी त। पोइ मां हिनखे पंहिंजी कुनी में डिश आउट करे हुनजे मथां रखियोमांसि मखण जो चाणो। पोइ मां पचाई हुई चांवरनि जी मानी, जेका चंड वांगुरु गोल त न हुई पर हुई त चांवरनि जी मानी। मां कुझु सलाद बि कटे वरितो हुयो। तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो प्लीज़। अल्लाह हाफ़िज़। जिते बि हुजो ख़ुशि हुजो।